जूं अहम ख़बर ताईं पहुचूं पिया निदो शहर खां, जिते तव्हांखे अहम ख़बर इहा बि ॾींदा हलूं त निदो शहर में तइलीमी सुजागी फोरम तरफ़ां प्रेस क्लब निदो में इल्मु पिरायो सिंध सवारी जे उनवान हेठि हिकु रोज़ा वर्कशॉप मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें तइलीमी सुजाग फोरम जे अॻुवान अफ़ज़ल ज़ैब मल्हा, अली अकबर लुंड, इरफान सोलंकी, सीनियर उस्ताद ज़ाहिद इक़बाल खत्री ॿियनि गॾियल नौजवाननि खे ख़िताब कंदे चयो त तइलीमी सुजागी फोरम जो मक़सदु सिंध ऐं ख़ासि तौरु बदीन जे नौजवाननि खे साथ खणी तइलीम जी अहमियत खे उजागर करणु आहे। हुननि वधीक चयो त ज़िले बदीन जे अक्सर ॻोठनि में तालीम खे आम करण लाइ नंढा नंढा प्रोग्राम रखे ॻोठाणनि खे पंहिंजे औलाद खे पढ़ण लाइ आमादा कयूं पिया, जीअं हर ॻोठ में तालीम आम थी वञे। उन्हनि वधीक इहो बि चयो त जदीद दुनिया सां हलंदड़ लाइ तालीम ज़रूरी आहे, उन लाइ नौजवाननि खे पंहिंजे हिसे जो कमु करणो पवंदो। उन मौक़े ते ग़ुलाम मुस्तफ़ा मल्हा, परवेज़ अली मल्हा ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। रिपोर्ट करे रहियो आहे हैदर बुलेदी, BTV न्यूज़ निदो शहर। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ बे न्यूज़। असांजे ॾिनल हेठि नंबर WhatsApp नंबर ते राब्तो करे ऐं थियो असांजी टीम जा हिसा। असांखे पढ़ियल लिखियल नौजवान सहाफ़ियुनि जी ज़रूरत आहे।